वेझो सूफ़ी शाइर बाबा निशान अली जी छहीं वरसी मल्हाई वई। इंजीनियर स्टार लांघा ऐं सागर स्टार तरफ़ां मल्हायल वरसी तक़रीब में नामोर अदीबनि शाइरनि ऐं समाज सुधारकनि शिरकत कई। सैयद रोशन अली शाह जहानिया ऐं फ़कीर इमदाद लगारी सूफ़ी रागियनि सां गॾिजी बाबा निशान अली जी मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी, जॾहिं त सुघड़नि अली गुल भट्टी ऐं हाशिम भट्टी सुघड़ाइप जूं सुहिणियूं सनफ़ूं पेश करे दाद माणियो। उन मौके ते तक़रीब में ख़िताब कंदे सिंध जे नामूर अदीब अली मुराद दाहिरी अदीब माशुक धारे जो महर बिरादरी जे मौज़ूद शख्सियत शहजादो महर, शाहनवाज़ उनड़, सहाफ़ी असलम लगारी, सहाफ़ी यूसुफ रिंद, रोशन सुप्रो ऐं ॿियनि चयो त सूफ़ी शाइर बाबा निशान अली जी शाइरी में इंसानियत मोहब्बत जो दर्स मिले थो। संदसि शाइरी इंसानियत जे प्रचार करण खे तमाम घणी अवलियत ॾिनी वई आहे। आखिर में सूफ़ी फनकार रब्बानी चांडियो आसिफ लांघा सूफ़ी कलाम गाए महफ़िल खे चार चंड लगाए छॾिया। वजदी कलामनि माण्हुनि जा मन मोहे छॾिया।